रेती में महंगाई और पानी की खोट खिलाफ यूथ फोरम कौमी अवामी तहरीक और सियासी समाजी तनज़ीमुन के सूरत एहतजाजी धरणो हयो वियो। रिपोर्ट कर रहा है मोहम्मद समा चाचड़। समूरे मुल्क जी वधंदड़ महंगाई और पानी खोट खिलाफ रेती शहर में यूथ फोरम के नौजवान सियासी समाजी तनज़ीमुन कौमी अवामी तहरीक के सर ते टेलीफोन एक्सचेंज का मीडिया सेंटर ताईं रैली कढ़ी एहतजाजी मुज़ाहिरो करे पाकिस्तान चौक ते धरणो हयो वियो। इन मौके ते यूथ फोरम के अली रज़ा चाचड़, कौमी अवामी तहरीक के तुराब शर, अरशाद शर, असलम चाचड़ आवाज़ टीवी से विचार वंडीदे चयो ता पानी जो जीआपे जो बुनियादी ज़रियो होंदो आहे हर साल असां सां वेदण कया वञनि था, ज़्यादती कई वञे थी पई, त हाणे असांखां इहो पाणी जेको आहे रोके करे असांजी ज़मीननि खे बि जेको आहे बयाबान कयो वञे थो पियो, बंजर कयो थो वञे पियो। पानी खोट खिलाफ़ महंगाई खिलाफ़ एक एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। ॿियो नंढो मैसेज आहे त जेके असांजा चूंडियल नुमाइंदा असांखां वोट वठी MNA MP हिन महिल सुख सां वेठा आहिनि ऐं असांजा बच्चा बुखनि ते आहिनि ऐं उहे असांजा सरापा एहतजाज आहिनि। माण्हू 54 रुपयो 90 पैसा गुज़िरियल 4 सालनि में पेट्रोल वधियो आहे। 54 रुपयो 95 पैसा गुज़िरियल 4 सालनि में पेट्रोल वधियो आहे। हिकिड़े हफ़्ते में हिकिड़ी ख़मीस ते 30 रुपया, ॿी ख़मीस ते 30 रुपया, हिकिड़े हफ़्ते में 60 रुपया पेट्रोल वधियो आहे, जंहिंजो ॿार बि असां ते पवंदो। उन्हनि चूंडियल नुमाइंदनि ते कॾहिं कोन ॿार पवंदो जेके पंहिंजी आसाइश सां हर शइ फ्री वरिती वेठा आहिनि। मुज़ाहिरीन जो चवण हो त सेड़वा ऐं डेरवा ऐं नरली मैनर में पानी जी खोट ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं हारिन ऐं मज़दूरनि के तुरत इंसाफ़ फराम करे इन्हनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद ज़मान चाचड़, आवाज़ टीवी न्यूज़ रेती।